सतगुरु पातशाह जो घर जाते दुनिया अची सजदा करे दी और ख़ास करे अहिड़ा महान ॾिहाड़ा शहादत जा ॾींहं हलंदा। तव्हां सॼी संगतनि खे ख़बर हूंदी शहादत हितों जी संगत छा पूरी दुनिया के खबर है। तो दुनिया में कपड़न जो दानी, दुनिया में घर दान करण वारा, दुनिया में माल मिल्कियत लुटाइण वारा हर शय जा दानी मिलिया, पर पुत्रन और परिवार जो दानी केवल गुरु गोबिंद सिंह महाराज, कोई भी न। वाहिद गुरु नानक जे घर में यह रीत आ जाते पुत्र वारिया वियानी सिख बचाया वियन। सिखन जी आन बान और शान जे लाइ पंहिंजा लाल सतगुरु कोहाए छॾिया। और सिर्फ उते भी शहीदन में भी केवल मर्द जो हिस्सो न हेरियो, औरतुनि जा वॾा बलिदान आहिनि उते। शुरुआत थी आहे जे गुरु नानक देव महाराज उदासन लाइ निकिरंदा, सभ खां पहिरियों गुरु खे गुरु ॼाणण वारी सतगुरु जी पहचान करण वारी हुई बेबे नानकी औरत हुई। सब खां पहिरियों सतगुरु जो दर्शन करण वारी हुई दौलता दाई औरत हुई। दौलता दाई थी, बेबे नानकी थी। उहो ही बेबे नानकी जी प्रीत हूंदी जेकी प्रीत साध संगत जी उहो ही दुनिया चवंदी आहे। सियाणा चवंदा नी औरत में श्रद्धा वधीक रखी आहे रब। मर्द में ज्ञान वधीक आहे, औरत में श्रद्धा वधीक आहे। उन्ही श्रद्धा जे सदके औरत जल्दी खटे वेंदी आहे, पर जे रखे हिकड़े ते औरत भिटकदी भी घणो आहे। औरत खे कोई हिक पासे वठी वञे, ॿिए पासे वठी वञे न, घर में थोड़ो दुख हुजे, कोई अची करे ॿुधाए न हल मां इन खां पुछ कयां ईंदी, मूंखे फ़ाइदो आहे इन सां, देर ई न कंदी, चप्पल ई न पाईंदी, उन सां गॾु भॼी पवंदी। इहा श्रद्धा कॾहिं अंधश्रद्धा में मटिजी वेंदी आहे, जंहिंजो फ़ाइदो दुनिया खणंदी आहे। श्रद्धा रखो, प्यार रखो, पर अंधश्रद्धा कॾहिं कंहिंजे मथां न रखिजो। रखणी आहे त केवल पंहिंजे गुरू जे मथां रखो, जाथो वापसि न वेंदासीं खाली। बाक़ी बंदे खां घुरण त अजायो आहे। कोई चए हिन मूंखे जादू करे ॾेखारियो, ईअं त अलाए केतिरा माण्हू जादूगर बि आहिनि जेके उन शइ जी ट्रेनिंग वठी करे जादू कंदा आहिनि। अची केवल पंहिंजे गुरू जा थियूं, केवल श्रद्धा रखूं त पंहिंजे गुरू ते रखूं। जाथे भी कोई मनींदो आहे केवल हिक जा थियो, दर दर भटकण वारो कम न थिए। श्रद्धा ज़रूर रखो। औरत में रब श्रद्धा वधिक ॾिनी आहे। श्रद्धा त बेबे नानकी भी रखी हुई, प्रीत त बेबे नानकी भी रखी हुई। एॾी गहरी प्रीत रखी बेबे नानकी जे सतगुरु खे चवंदी न मुंहिंजा वीर नानक मूंखे जेका थे सिक लॻे तुंहिंजी, मुंहिंजी दिलि थे मां तुंहिंजा दर्शन कयां, तूं अलाए केतिरा केतिरा कोह परे वञी वेंदो आहे, पोइ मां कीअं पहुचां तो वटि। सतगुरु चवंदा बेबे जे तूं नथी पहुची सघीं असां त पहुची सघूं था तो वटि। चे वीर नानक मूंखे तुंहिंजी सिक लॻे, तुंहिंजी यादि अचे, तूं अलाए काथे हुजे, मां तोखे यादि कयां, पहुचण में तोखे टाइम लॻंदो। सतगुरु वाइदो करे विया हुया बेबे नानकी जे तूं यादि करेंदी, तूं अखियूं बंदि करे सिर्फ़ु नालो वरजाए असांजो, चाहे केतिरा भी कोह परे हुजूं तो वटि उन टाइम पहुची वेंदासीं, उन वक़्तु पहुची वेंदासीं। श्रद्धा हुई बेबे नानकी में। हिकिड़ी बेबे नानकी आई, सतगुरु जो प्रकाश हुयो, आई हुई रायबोए जी तलवंडी सुल्तानपुर गांव। अची करे माता तृप्ता खे चए थी मां अॼु मूंखे लॻो मुंहिंजे वीर जो प्रकाश जो ॾींहुं आहे, अॼु त घर ज़रूर आयो हूंदो, आयो नाहे? न नानकी अॼु बि न आयो आहे, एॾा साल थी विया तुंहिंजे वीर जो मुख ई नाहे ॾिठो, अलाए कॾहिं घर ईंदो। जेड़ी माल चई न अॼु बि न आयो आहे, बेबे नानकी हिकदमि सां उदास थी वई। वेठी अंदरि राति सुम्ही मंझे ते, अमृत वेलो थियो, माता तृप्ता मंधाणियुनि मां मखण निकिरंदो हुयो, मखण कढण लॻी। आवाज़ ॿुधी बेबे नानकी हिकदमि सां उथी वेही रही मंझे ते, ॾिसे थी मां मखण कढे थी त हाणे मन ई मन सोचे थी वीर नानक उहे ॾींहं यादि अचनि था, ॿई नंढड़ा हूंदा हुयासीं, तूं अॻों भॼंदो ऐं मां तुंहिंजे पोयों भॼंदी हुअमि, विड़दा हुयासीं कि मखण पहले मां खाईंदुमि, तूं चवंदे मां खाईंदुमि, मां तोसां विड़दी हुअमि कि मूंखे ॾे। अॼु उहे ॾींहं यादि अचनि था, अॼु बि मां मखण कढे थी, ओ मुंहिंजा वीर तूं काथे आहीं? जेड़ी मां अॻों अची मां जे वेठी न,
मखण खयई तिरी ते रखियई। हाणे अखियूं बंदि करे चई थी आ वीर नानक पहिरों तूं ईंदे कि पहिरों मां अखियूं खोलियां। सतगुरु अलाए केतिरा कोह परे हुया, अलाए काथे वेठा। माता तृप्ता चए थी नानकी तूं चरी त नथी वई आं, काथे आ तुंहिंजो वीर नानक? तूं चईंदी आ नानक मखण खा, नानक नज़रे त नथो। बुढेपो अची वियो आहे, अखियुनि जी रोशनी वञण लॻी आहे, तुंहिंजो वीर अञा ताईं घर न आयो आहे, काथे आहे नानक? जीअं चयो काथे आहे नानक, वरी भेण नानकी चए थी आ मुंहिंजा वीर नानक मखण पहिरों तूं खाईंदे कि पहिरों मां अखियूं खोलियां? जीअं तिरी ते मखण रखी करे सॾण लॻी, होॾो सतगुरु नानक पातशाह चवनि था मर्दाना रबाब बंदि कर, हल बेबे नानकी यादि कयो आहे। बेबे नानकी अखियूं बंदि करे वेठी आहे। माता तृप्ता वरी वरी चएसि थी नानकी तुंहिंजो वीर अलाए काथे हूंदो, न ईंदो, तूं अखियूं खोल। भेण नानकी वरी वरी चए थी पहले अखियूं खोलियां कि पहले मुंहिंजो वीर ईंदो। हिकदम सां तलवंडी जी गलिन में आवाज़ अचण लॻी, बोल मर्दानिया सत करतार, बोल मर्दानिया सत करतार। माता तृप्ता चयो नानकी लॻे तो वाकई तुंहिंजो वीर अची वियो आहे, तुंहिंजी पुकार ॿुधी तलवंडी जी गलिन में आवाज़ अचे थी, लॻे तो वाकई बाबो नानक अची वियो आहे। हिकदम सां आवाज़ ॿुधी जीअं पिता कल्याणदास दरवाज़ो खोलियो, गुरु नानक देव महाराज पेरनि ते हथ रखी मां सां मिली करे अची करे मखण खणी करे तिरी तो खाधो। चवंदा ॾिस बेबे नानकी अॼु बि मां खटी वियुमि, पहले मां मखण खाधो, तुंहिंजूं अखियूं अञा बंदि आहिनि। प्रीत रखी बेबे नानकी, श्रद्धा हुई जेकी हर औरत में हूंदी आहे, पर असांजे हथ में आहे उन श्रद्धा जो इस्तेमालु असां कीअं कयूं था, काॾे भटकूं था, काॾे वञूं था। गुस्ताखी माफ़, अॼु औरत फ़ाइदो बि खणण लॻी आहे। अॼु औरत बेबे नानकी जहिड़ी नाहे, अॼु औरत में उहो सबुरु नाहे, अॼु औरत में उहा निम्रता नाहे, अॼु अखियुनि में उहो हया नाहे, अॼु औरत बेबे नानकी जहिड़ी नाहे। साध संगत जी गुरु नानक जो घर आहे भाणो मञण जो। अॼु असांजे घरनि में छा आहे, माफ़ कजो कई मुंहिंजूं भेणा वेठियूं हो, माताऊं वेठियूं हो, असांजे घरनि में छा हूंदो आहे, कोई हिकु ॻाल्हि माउ पीउ न मञनि पोइ असां ब्लैकमेलिंग शुरू करे छॾंदा आहियूं। हिनजी धीउ खे हे मिले थो, मूंखे छा था ॾियो, हुनजी धीउ ॾिसो घणे जी ड्रेस पाईंदी आहे, मूंखे घणे जी वठी ॾियो था। माफ़ कजो जे असां रुतबा घरनि में चाहियूं था न असांखे उहे मिलनि, त असांखे बि ओढ़ो थियणो पवंदो। असां चऊं असांखे रखियो वञे बेबे नानकी वांगुरु प्यार ॾिनो वञे, पोइ बेबे नानकी जहिड़ा बणिजूं बि त सही। उहो ढंग त अपनायूं पंहिंजे जीवन में, काथे हा जी कंदा आहियूं अॼु असां। उहो असांजे गुरू खे तता तवा बि न तपाए सघिया, असांखे कंहिंजो हिकिड़ो लफ़्ज़ तपाए छॾियो आहे। कोई हिकु लफ़्ज़ त चए, छो तोखे ॻाल्हाइणु ईंदो आहे, मां भला चुप करे वेठी आहियां, मूंखे बि ईंदो आहे ॻाल्हाइणु। कोई हिकु लफ़्ज़ चए, ॾह न ॿुधायूं असांखे चैन न ईंदो। तूं त उन सतगुरु जी धीउ आहे जेको तता तवा सहारे बि भलो घुरे थो दुश्मन जो, जेको पोइ बि चए थो बिसर गई सभु तात पराई, जब ते साध संगत मोहे पाई, ना को बैरी नहीं बेगाना सगल संग हमको बने आई। तूं त उन गुरु जी धीउ आहे, तूं त उन गुरु जो पुटु आहे। तुंहिंजो गुरु त उबलदी देगिन में उबाला खाई वियो, पोइ बि कोई उनजे अंदर खे न तपाए सघियो। शांति हुयो तेरा किया मीठा लागे जा गीत ॻाए वेठो। तूं त उन गुरु जो धीउ पुटु आहे जेको सीस कटाए करे बि रब जा शुकराना मनाए पियो। तूं त उन गुरु जी धीउ आहे जेको गुरु गोबिंद सिंह महाराज सभु कुझु लुटाए करे बि निर्वैरता वारो जीवन रखी वेठो। पोइ अॼु असांजा ज़मीर काथे न।